को वक़्तु हो जॾहिं श्रीलंकन क्रिकेट टीम लाइ अकेले सिर कई मैचुनि में पाण मल्हाईंदड़ लासिथ मलिंगा जो नालो बैटरनि लाइ ख़ौफ़ जी अलामत सम्झो वेंदो हो ऐं संदसि मौजूदगी खे टीम जी अधु कामयाबी करार ॾिनो वेंदो हो। पर संदसि रिटायरमेंट खां पोइ हर को इहो तसवुरु करे रहियो हो त हाणे शायदि वरी श्रीलंका में मलिंगा जहिड़ो बालर न ईंदो, पर मथीशा पथीराना जी सूरत में श्रीलंका खे नओं मलिंगा मिली वियो आहे। श्रीलंका जे शहर कनिडी में जनम वठंदड़ मथीसा पथीराना क्रिकेट जे शौक़ीननि खे नौजवान मलिंगा यादि ॾियारे छॾियो आहे। बहितरीन रफ़्तार ऐं बैटरनि जूं वायूं बताल करे छॾींदड़ यारकरनि जी सलाहियत सां मालामाल हुअण सबबि खेसि जूनियर मलिंगा जो ख़िताब पिणु मिली चुको आहे। मथीशा पथीराना हलंदड़ साल दुनिया जी सभ खां महांगी लीग IPL जे 16हें सीज़न जी चैंपियन टीम चेन्नई सुपर किंग्स जी नुमाइंदगी कंदे मेगा इवेंट जे कामयाब बालर हुजण जो एज़ाज़ माणियो आहे। हिन चेन्नई सुपर किंग्स लाइ 14 मैचूं खेॾंदे 21 शिकार कया। 20 साला मथीशा जे तेज़ यारकरनि वारी खूबीअ खेसि हिन वक़्तु दुनिया जे बहितरीन बालरनि जी फ़हरिस्त में हाणे बीहारियो आहे ऐं दुनिया जी मुख़्तलिफ़ लीग्स जी फ्रेंचाइज़ जी पहिरीं पसंद बणिजी वियो आहे। भारतीय क्रिकेट टीम जे कामयाब तरीन कप्तान ऐं IPL में चेन्नई सुपर किंग्स जी क़यादत कंदड़ महेंद्र सिंह धोनीअ जो पथीराना बाबति चवणु आहे त ख़ासि बॉलिंग एक्शन ऐं रफ़्तार सां गॾु शयुनि खे जल्द सम्झण वारी ख़ासियत खेसि ॿियनि खां मुनफ़रिद बणाए थी। मथीशा खे महदूद ओवरनि वारी रांदि में अहम हथियार तौरु इस्तेमालु करे सघिजे थो, पर ड्रिघे फॉर्मेट में खेसि आज़माइण वॾी ग़लती हूंदी ऐं संदसि कैरियर जे मुख़्तसिर थियण जो ख़तरो पिणु। क्रिकेट तज्वीज़ निगारनि जो हिन नौजवान बाबति चवणु आहे त एशिया कप खां सवाइ भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप में मुख़ालिफ़नि लाइ मसइला पैदा करे सघे थो, छो त एशिया कप उते थी रहियो आहे जिते हिन क्रिकेट सिखी आहे ऐं आलमी कप उन मुल्क में थींदो जिते हिन पंहिंजी सलाहियतुनि जा जोहर ॾेखारिया आहिनि। पथीराना वटि वर्ल्ड कप में अहिड़ो मौक़ो आहे त हू पंहिंजी सलाहियतुनि खे वक़्त सिर कमु आणे टीम जी कामयाबियुनि में अहम किरदारु अदा करे ऐं 1996 खां पोइ ICC वनडे वर्ल्ड कप में श्रीलंका खे फ़ातिह बणाए जूनियर मलिंगा जे टैग खे सही साबित करे ॾेखारे।